बचड़न जो शान बुधंदे अल्लाह कंदो दिल ठरी पौंदई वाग मदीने वरी पौंदई हड़ई मोहब्बत सा मुझे सोने ते सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या अन्या मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझा दोस्तों वलियन जी मोहब्बत अल्लाह जे दोस्तन जी मोहब्बत या निजात जो जरियो आ छोटकारे जो चिट्ठो आ जेंखे अल्लाह जे प्यारन सा मोहब्बत नसीब थी वने या मोहब्बत जन्नत जो हकदार बनाईंदी आ सुभान अल्लाह मुझा दोस्तों बख्त वारा आयो हुए जेके दरगाह आलिया बखरी शरीफ जा मुरीद आयो हिन अल्लाह जे वली जे घराने सा जंजी निस्बता जंजी मोहब्बता खुदा जाने या मोहब्बत हिते भी कम इंदी हुते भी कम इंदी सुभान अल्लाह मुझा दोस्तों मदीने वाले साईं फरमायो इमाम तिरमजी रिवायत आंदिया मुझे दिल पर मोहम्मद करीम फरमायो तरक्तु फीकुम अमरैन लन तदिल्लु मा तमस्सकतुम बिहिमा ए मुझे कलमे पढ़न वारो ए मुझे ईमान आण वारो मां मोहम्मद करीम तवा के वड्यूं शयूं ॾियूं तो वञा तोहफा तवा में छॾियूं तो वञा मां मोहम्मद पंहिंजा बच्चा नशीन तव्हां में छॾियूं तो वञा जे उन्हनि ॿिनि शयुनि खे चंबड़ी पवंदो लन तदिल्लु तव्हां कॾहिं बि गुमराह न थी सघंदो हिदायत वारा रहंदो हक जे रस्ते ते सच वारी वाट ते कामयाबी वारे रस्ते ते तॾहिं हली सघंदो जॾहिं मुंहिंजे ॾिनल ॿिनि शयुनि खे काबू पकड़ींदो ॿिनि शयुनि जो क़दुरु कंदो उहे ॿई शयूं मां मोहम्मद जे तरफ़ां उम्मत जे लाइ तोहफ़ो मदीने वारे जो तोहफ़ो क़बूल आहे या न आहे केंखे यो तोहफ़ो वणे थो खुदा खुश कंदो साईं फरमाइनि था किताबुल्लाह व इतरती अहलु बैती हिकड़ो तोहफ़ो तव्हां खे क़ुरान ॾियूं छो वञा इहो क़ुरान रब जो तोहफ़ो आ मूं मुहम्मद जी सूखड़ी आ किताबुल्लाह हब्लुन ममदूदुन मिन समाए इलल अर्दे आसमान का जमीन ताईं रब जी लड़कायल रसी कुरान कुरान जो हिकड़ो छेड़ो तवा कंडियारे वारन वटे बियो छेड़ो रब जी ज़ात वटे जे कुरान के चंबड़ी पियो त तव्हां रब सां मिली वेंदो यो कुरान तव्हां के रब जी रहमत में रसाइण वारो कुरान शिफा है कुरान रहमत आ कुरान बरकत आ कुरान दर्द लाहींदो आ मर्ज़ हटाईंदो आ कुरान विछड़ियल बानन के रब जी ज़ात सां मिलाईंदो आ या मुस्तफा करीम जी ॾिनल सूखड़ी आ साईं फरमाइनि था ॿी सूखड़ी तव्हां खे ॾिनी थम व इतरती अहलु बैती मुंहिंजी ज़ुर्रियत मुंहिंजा बच्चा मुंहिंजा अहल बैत तव्हां खे ॾियूं थो क़यामत ताईं धरती ते कुरान भी मौजूद हूंदो मुंहिंजा अहल बैत भी मौजूद हूंदा जे कुरान खजी
वने त क़यामत कायम थी वेंदी। जे अहल बैत धरती ते न रहन क़यामत कायम थी वेंदी। साईं फरमाइन था त कुरान जी हिफाजत जो ज़िम्मो अल्लाह खयो आ, अहल बैतन जी हिफाजत जो ज़िम्मो भी अल्लाह खयो आ। मदीने वारे साईं फरमायो त मुझो कुरान भी धरती ते कायम हूंदो, मुझा बच्चा मुझा अहल बैत भी धरती ते कायम हूंदा। हर दौर में, हर खिते में, हर इलाके में, हर कौम वट, हर कबीले वट, हर जिले, हर तालके, हर मुल्क जे अंदर कुरान भी हूंदो त मुस्तफा जा अहल बैत भी हूंदा। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मुस्तफा करीम जा बचड़ा, मुस्तफा करीम जो घराणो अल्लाह ज़िम्मो खणी छॾियो आ त इहे ॿई धरती ते कायम हूंदा, दाइम हूंदा। ऐं हबीबन फरमायो वलयत फरका, हिक ॿिए खां धार न थींदा। जिते कुरान हूंदो उते अहल बैत हूंदा, जिते अहल बैत हूंदा उते कुरान हूंदो। अञा मज़ो नथो अचे। अल्लाह कंदो चलो मदीने वारे जो दीदार थींदो। सुभान अल्लाह। मुझे लजपाल नबी फरमायो त हिक ॿिए खां धार न थींदा। कुरान अहल बैतन सां हूंदो, अहल बैत कुरान सां हूंदा। अॻिते हिकिड़ो मदीने वारे साईं अजीब जुमलो फरमायो। साईं फरमाइन था फनजुरू कैफ तखलुफूनी फीहिमा, ॾिसजो ॾिसजो मुखां पद में मुझे इन्हनि ॿिन्ही सूखड़ियुनि सां तव्हां बर्ताव कहिड़ो था कयो। मुझे कुरान सां तव्हांजो ताल्लुक कीअं आहे, मुझे बच्चन जी इज्जत कयो था या नथा कयो, मुझे घराणे जी इज्जत सुञाणो था या नथा सुञाणो। जॾहिं क़यामत थींदी तव्हांजी मुंहिंजी मुलाक़ात हौज़े कौसर ते थींदी। मुलाक़ात जो मियाद हौज़े कौसर आहे। मुंहिंजे कलमे वारा, मुंहिंजे मथां ईमान आणण वारा हौज़े कौसर ते मूंसां मिलंदा। ऐं मुंहिंजा कुरान ऐं मुंहिंजा अहल बैत इहे ॿई बि हौज़े कौसर ते गॾु अचे मूंसां मिलंदा। तवज्जो जी ज़रूरत आहे। साईं फरमायो त कुरान अहल बैतन सां हूंदो, अहल बैत कुरान सां हूंदा। इहा जोड़ी जुदा न थींदी, हर वक्त गॾु हूंदा। तां जो इहे ॿई हौज़े कौसर ते मूंखे अचे मिलंदा। ए मुंहिंजे कलमे पढ़ण वारो, ए मूंते ईमान आणण वारो, तव्हांजी ऐं मुंहिंजी मुलाक़ात बि हौज़े कौसर ते थियणी आहे। पुट कलमो कंहिंजो पढ़ियो अथव? मदीने वारे साईं जो। ईमान कंहिं ते आंदो अथव? मदीने वारे साईं ते। भला हुजूर खे तव्हां ॾिठो आहे, दीदार कयो अथव, ज़ियारत कई अथव? न थी आहे न? दिलि चाहे थी या न दीदार जे लाइ? कंहिंजी दिलि घुरे थी? हर आशिक चए तो मौला मोहम्मद मेल ॾिसां मन हेल, सिके मुझो मन तो मदीने का। है मौला मोहम्मद मेल ॾिसां मन हेल, सिके मुझो मन तो मदीने का। हर आशिक जी दिल चाहिंदी आ त मदीने वारे जो दीदार थे। साईं फरमाइन था दीदार जो वायदो आ तव्हां सां हौज़े कौसर ते। रूबरू तूब तू आमो सामो तव्हांजी ऐं मुंहिंजी मुलाक़ात हौज़े कौसर ते थींदी। ऐं हौज़े
कौसर से मां मोहम्मद करीम तवा का पुछंदुस त मुझे बिन तोहफन सा तवा केड़ो सुलूक कयो मुझे कुरान के तवा सीने सा लातो या न कुरान पढ़ियो या न कुरान ते अमल कयो या न कुरान के तवा अमली जिंदगी में अपनायो या न मुझा बच्चा मुझा अहल बैत मुझो घराणो तवा जे कंडियारे में भी हुयो हर शहर में सैयदन जो हवेलियों हुयूं मुझा बच्चा हुया मुझा अहल बैत हुया तमाम उन्हनि जी इज्जत कही या न तमाम उन्हनि जो मान सुञातो या न तमाम उन्हनि जी आजियां उन्हनि जी खिदमत उन्हनि जे दर जी हाज़िरी ॾिनी या न साईं फरमाइनि था हौज़े कौसर ते मां मोहम्मद तव्हां खां इन ॻाल्हि जो पुछाणो कंदुसि जन 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 कुरान जो कदुर सुञातो अहल बैतन जो कदुर सुञातो मां मोहम्मद पंहिंजे हथन सां उन्हनि के कौसर प्यारींदुसि कंडियारे वारा कौसर खपे या न खपे हौज़े कौसर खपे या न खपे सोबे मदीने वारे साईं जे पाक हथन सां असहाबन पूछो या रसूल अल्लाह कौसर छा है हबीबन करीमन फरमायो त कौसर उहो जन्नत जो पानी आ जेको खीर खां अच्छो आ माखीअ खां मिठो आ गड़न खां शफाफ आ मुश्क खां सुरहो आ जंहिंखे हिकिड़ो ठुक नसीब थिए त वरी कॾहिं उन्हें के उञ न लगंदी प्यास न लगंदी वो कौसर उन्हें जे किनारन सां एतरा प्याला आहिनि जेतरा आसमान जा तारा आहिनि एतरा कौसर जा प्याला आहिनि जेॾी महिल मुंहिंजा उम्मती ईंदा मां पंहिंजे हथनि सां कौसर भरे भरे पंहिंजे आशिकनि खे गुलामनि खे प्यारींदुसि पर कंहिंखे या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह कंहिंखे कौसर मिलंदो साईं फरमाइनि था जंहिं मुंहिंजे ॿिन तोहफ़नि जी इज़त कई कुरान खे सीने सां लातो नबी जे बचड़नि जी इज़त कई आले रसूल जी इज़त कई इहे क़यामत जे ॾियारे साईं फरमाइनि था त मुंहिंजे मुबारक हथनि सां कौसर पीअंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हदीस पाक फज़ाइल सहाबा में इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी आ त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो चाचो नालो थस सैयदना अब्बास चा हजरत सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकड़े ॾियारे अब्बास सुनो हिय मजलिस में आयो त हजरत काबुल अहबार जेको जलीलुल कदर असहाबी हुयो तौरात जो आलिम हुयो ज़बूर जो आलिम हुयो इंजील जो आलिम हुयो कुरान जो आलिम हुयो चइनी आसमानी किताबन जो आलिम हुयो काब अल अहबार काब सनबुआ सरदार के यानी आलिमन जो सरदार हुयो जेडी मल हजरत अब्बास आयो त काबुल अहबार हजरत अब्बास के जेल में भाकुर पातो हथ वठी चुमण लगो हजरत काबुल अहबार हजरत अब्बास जी इज्जत एहतराम कयो भाकुर पातई हथ चुमियई ओडी मल हजरत अब्बास पुछुस त ओ काब तू चैनी आसमानी किताबन जो आलिम आई अज तू मुझा हथ तो चुमी मुझी वडी इज्जत तो करी गाल केड़ी आ जैसे तो में मुखे हिकड़ी लालचा चीज़ केड़ी लालचा चीज़ ओ अब्बास तो मैं मुझी या लालचा त क्या मजे दिहाड़े में तू मुझी सिफारिश क जाए शफात क जाए पंजे
महबूब मोहम्मद करीम वटे पंजे रब जी जात वटे मुझी शफात कजाए इन शफात जी उम्मीद समा तोखे भाकुर पाया पियो हथ चुमा पियो त क़यामत में मुझी शफात कजाए। हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब चयो त छा मां सिफारिश कंदुस अल्लाह जे हुजूर में मां शफात कंदुस फरमाई त हा हा या गाल तौरात में ज़बूर में इंजील में मोहम्मद मुस्तफा जी ज़बानी मुं बुधिया लैस अहदुन मिन अहल बैत नबियन युस्लिम इल्ला कानत लहू शफा। मोहम्मद मुस्तफा जे अहले बैतन मां हुजूर जे घराणे मां हर सैयद क़यामत जे ॾियारे शफात कंदो। हर नबी जे घराणे जे हर फर्द के क़यामत जे ॾियारे में अल्लाह जे तरफां इज़्न मिलंदो। हर सैयद पंहिंजे हुबदार जी शफात कंदो। इन जे करे आउं बि लालच रखां थो तू मुस्तफा जो चाचो आई क़यामत में तू मुझी शफात कजाए। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो त मुझो घराणो मुझा अहल बैत मुझा बच्चा उन्हनि मां कंहिं बि मुझे सैयद सां जंहिं चङाई कई भलाई कई उन जी का ज़रूरत पूरी कयई हू सैयद बदलो ॾेई न सघियो। ग़रीब आहे या उन में उहा पहुच नाहे जो बदलो ॾेई सघे। साईं फरमाइनि था उन माण्हू जो मूं ते कर्ज़ आहे क़यामत में मां पंहिंजे बच्चन जे एहसान करण वारे जो बदलो मां मोहम्मद पाण जंहिं बि मुझे सैयद सां एहसान कयो मुझे बच्चे मुझे घराणे सां जंहिं एहसान कयो इन जो बदलो मां मोहम्मद पाण ॾींदुसि। चओ सल्लल्लाहु अलैहि या अन्या मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों जेको सैयदन सां आले रसूल सां चंगाई करे भलाई करे अज जेकरे तू सोने सैयद महदी शाह जे उर्स में आयो अल्लाह जे वली सैयद ज़ादे जे दर जी तो हाज़री भरिया खुदा जाने इन जो बदलो भी तो के आखिरत में मिलंदो दुनिया में भी मिलंदो। अजीब वाक़ियो अजीब किस्सो दिल चवे थी बुधाया पर दिलियों हाजिर कयो तो मां तव्हांखे हजरत जुनैद बगदादी मल्लु हुयो पहलवान हुयो मल्ल विड़ंदो हुयो एडो बहादुर हुयो पूरे बगदाद में। अब हाणे पैसनि जे लाइ उथवे छॾियो त मूंखे ॻाल्हि बयान करणी मुझे पैसा न खपन ताजी मोहब्बत खपे मां सैयदन जी गुलामी दिया तो मुझे ला लखवा मुझे पैसा न खपन ताजी मोहब्बत खपे उथवे चओ सल्लल्लाहु अलैहि या जुनैद बगदादी पूरे इराक के अंदर वडो मल्ल पहलवान हुयो को उन जे जोड़ जो मुकाबले वारो न हुयो। बादशाह उन के पंजे पगार ते रखियो बादशाह वटो हर महीने उन के वजीफो मिलंदो पगार मिलंदी हुई। मुझा दोस्तों को भी पूरे बगदाद में जुनैद जो मुकाबलो न करे सगंदो। हिकड़ो ॾींहुं थियो हिकड़ो पीर मर्द कुराड़ो सनड़ो थकलड़ो परदेसी आयो चई बाबा मां भी मल्ल विढ़ण जानदो आया जुनैद किथे आ मां जुनैद सां मल्ल विढ़ंदो
माण्हू ने चयो त जुनेद हेड़ो पहलवान ऐं तू सनड़ो तू छा हुन सां मल विड़ंदे चई बाबा मल विड़नी आ काथे आ जुनेद ख़बर वञी बादशाह ताईं पहुती त हिकिड़ो गरीब परदेसी आयो आ ॾिसण में बदन में कमज़ोर ओरा नहीं पा चे तो मां जुनेद सा मल विड़ंदुस बादशाह के जने खबर पई चे इहो मलाकड़ो मां पाण ॾींहुं मुक़ररु थियो बादशाह पाण वेठो वज़ीर मुशीर क़ौम राज रैयत हज़ारे माण्हू गॾु थिया विच मैदान ख़ाली जीअं मलाखड़े जो दस्तूर आहे चौधारी ख़ल्क़ गॾु आहे हिक पासे ॾों बादशाह वज़ीर अमीर हिक पासे ॾों राज रैयत गॾु आहे विच मैदान में जुनेद भी आहे ऐं उहो ग़रीब परदेसी भी आहे जेॾीमहिल विच मैदान में आया संदरा बदी बीठा त उहो परदेसी जुनेद के कन में चवण लॻो ओ जुनेद मां न को मल्लो आहियां न मलाखड़ो ॼाणा न मूंखे गुर्रो अचे न मूंखे मल विड़ण ॾांहुं अचे मां मिस्कीन सैयद आहियां आले रसूल आहियां गरीब आया न्याणियों हथ में पालग उहे उथारण चाहियां थो मां इहो बहानो कयो आ ओ जुनेद हाणे मुंहिंजी इज्जत रखी या न रखी तुंहिंजे मथां मां सैयद आया बस बहानो कयो तम जे तू किरी पौंदे पाण किराईंदे इनाम मुखे मिलंदा एजाज मुखे मिलंदा मुंहिंजो गहो तरी वेंदो जुनेद चयो त आहे त वॾी आज़माइश नालो बीठल आहे इज्जत बीठल आहे हेॾी ख़ल्क़ जे साम्हूं बादशाह साम्हूं आहे किरण बेइज्जती आहे पर अॼु सैयद जी इज्जत रखणी आहे अॼु मुस्तफ़ा जे बचड़े के मायूस न कंदुसि मुझा दोस्तों जेॾीमहिल ही कन में ॻाल्हि ॿोल थी वई जेॾीमहिल हज़रत जुनेद वो सैयद मैदान में बीठा ख़बर तेॾीमहिल पई तो जुनेद वञी धूड़ियो करे किरियो जुनेद दसजी वियो वो परदेसी खटे वियो दाढ़ियूं वॼी वियूं सही हे एॾो को वॾो पहलवान आहे मल जाके गुर ॼाणण वारो आहे जो बाबा अञा ॿी मल बि थींदी वरी ॿी मल थी ॿी मल जे अंदर पे वो परदेसी खटे वियो जुनेद किरी वियो चोटीअ पर मुझा दोस्तों उनखे सैयद के वॾा इनाम मिलिया वॾा इकराम मिलिया बादशाह उनखे नवाज़ियो पर जीअं जुनेद बेहोश थी किरियो त किरण सां बेहोश थी वियो किरियो ज़मीन ते पियो बेरो जीअं किरियो त किरण सां बेहोश थी वियो उथियो न पट ते पियो रहियो मुझा दोस्तों मानू परेशान थी विया खुद सैयद भी परेशान थी वियो चई बाबा पासो कयो त मां फीणो रखांसि कन में सैयद जे कन में जो जुनेद मुंहिंजो कम थी वियो हाणे भली उथियो पर जुनेद न उथियो सो न उथियो मुझा दोस्तों घणी देर ते बेहोश रहियो जेॾीमहिल होश आयुसि अख खुली सैयद जा हथ चुमण लॻो ठाकुर पाइण लॻो पुछण वारनि पुछो त जुनेद तोखे छा थी वियो चई जेॾीमहिल मां ज़मीन ते किरियुसि केरायो में पंहिंजो पाण खे पाण सैयद जी इज़त ख़ातिर जेॾीमहिल मां धरती ते किरियुसि त हीअ ज़मीन बगदाद जी न हुई जीअं किरियुसि त मदीने वारे साईं मूंखे पंहिंजे भाकुर में करे वरितो सोने दिलबर मोहम्मद करीम मूंखे पंहिंजे भाकुर में वठी फरमायो जुनेद तो मुंहिंजे बच्चे जी इज़त तो मुंहिंजे सैयद जी इज़त सुञाती ओ जुनेद तो दुनिया जा इनाम ठुकराया दुनिया जी इज्जत ठुकराई मुझे बच्चे जी तो इज्जत कई
ओ जुनेद अच तुझे सीने सा लाया तुझे भाकुर पाया जेके मदीने वारो भाकुर पाए तू छाता समझो तो न जा छा मकाम बुलंद थिया मुझा दोस्तों हबीबन करीमन जरी सीने साला तो भाकुर पातो जुनेद के विलायत जा दर्जा मिली विया सैयद ताइफा जो लक़ब मिलियो दुनिया जो भी सरदार आखिरत जी भी सरदारी जुनेद बगदादी के मिली चो सल्लल्लाहु अञा मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों मखदूम सरवर नूह हालन वारो 9 लखी गोदड़ी सलबिया 9 लखी 9 लख मुरीद इन दरबार जा हजरत सरवर नूह रहमतुल्लाह अलैह इन जो भी वाक्यो एड़े ही किस्म जो अजीब वाक्यो बुधंदो दिलियों हाजिर कयो तो मां बुधाया मुझा दोस्तों जुनेद बगदादी जो त वाक्यो बुधी पर हे मुझे सिंध सुनी जो ही अल्लाह जो वली मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह अन्या नंढड़ो बारन सा रांद पियो खेडे बाबो संदस वडो जमींदार हुयो वडो मालदार हुयो पैसे डोकड़ में खुशहाल हुयो मुझा दोस्तों ओ ताक हुई फैसला थींदा हुया खलकू इंदियूं हुयूं हजरत सरवर नूह रहमतुल्लाह अलैह बारड़ो आ बारन सा रांद पियो खेडे पीउ के सिक्की लदो हिकड़ो ही पुटरो हुयो औलाद हिकड़ो न थींदो सिक्की पिनी यो हिकड़ो सरवर नूह थियो बारन सा रांद पियो खेडे बाबे साईं जे ओता कम जा हिकड़ो सैयद मोटियो पर सैयद जो चेहरो गमज़दा दुखारो हुयो अब दुख वारो मुंह परे का पदरो गमज़दा मानू सरवर नूह सोनो बारन सा रांद खेडंदे नजर जरिमल सैयद जे चेहरे ते पई त रांद खेडण छजई सैयद जो अग वठी बीठो शाह साहब भला दुखारो थियो तो वनी बाबे वटा ची बाबा छोकरा मुझो रस्तो न रोक मुके छड मां वना तो ची न बाबा ये न छडींदो सां बुधाए छा गाला ची हे जमींदारा हे तुंजो पियो आ मां उने वट विस मां सैयद आया न्याणियों मुजो बालक आइन उनन जी शादी करनी आ न्याणियों जे ला मुखे डाच डावण करनो आ तुंजे पियो वट यो अर्ज खणी विस मुखे 100 या 200 रुपया ॾिनई मूं चयो बाबा मां पिनण वारो न आहियां मुंहिंजी मदद कर मां सैयद आहियां मुंहिंजी मदद कर पर मुंहिंजी मदद न कयई तॾहिं ॾुखारो थो मोटियो थो वञा पियो मुंहिंजा दोस्तो सरवर नूह सुणे चयोसि ओ सैयद मुंहिंजे बाबे जे दर तां ख़ाली न वेंदे मां तोखे वापसि वञण न ॾींदुसि बाबे के खबर नाहे त सैयद जी इज्जत छाए तू मोटी वञ वापस वञ मां भी वञा तो बाबा साईं मुंहिंजो मां लाडलो आहियां दादलो आहियां सिकील तो पुटरो आहियां मां बाबे जी झोलीअ में वेंदुसि को तू मोटी अच बाबे का घुर पर सवाल जे अंदाज में न रोब सां घुरज रोब ताब सां घुरज जेकॾहिं ॾिए त ठीकु आहे जे न त मुंहिंजी धमकी ॾिजांइ चइजांइ छोकिरे जो खटियो न खाईंदे धड़को ॾींदेसि न पोइ जे ॾिनई त ठीकु आहे न त मां किरी पवंदुसि पोइ बाबे खे जीअं चवंदे तीअं कंदो जेको घुरंदे सो तोखे ॾींदो सल्लो उहो जेको अंगूरी भलो पो जॾहिं महिल तुंहिंजो कमु थी वञे न पोइ मूंखे कन में ॿुधाइजे मां उथी खड़ो थी या असीं पाण में सलाह थी वई हाणे छोकिरो खेॾंदो खेॾंदो आयो अचे बाबे साईं जी गोद में वेठो
फैसला हलन पिया खल्क वेठी हुजे हेडो सैयद वरी मोटियो पर हाने रोब ताब सा हकल करे ची बाबा जमींदारी अल्लाह नवाजो थई मुजी मदद कर ची वरी शाह वरी मोटी आई तो के झलियो में तो के देखा खैरात देनी दिनम वरी मोटी आई जी बाबा मुझी मदद कर न्याणी के उतारणो न्याणी परणाणी मुझी मदद कर जी यार ता असांजो मगज खाई छडियो आ ता असांखे परेशान करे छडियो जी मुझी मदद न कंदे ते छोकरे जो खटियो न खाईंदो हकल जो कई छोकरो जी पको करे छोकरो जो किरियो तो समझी दे सिकी न दो बच्चो मुझो मरे तो शाह साहब को कानी करामत वालो मुझो बच्चो मरी विंदो शाह साहब उथियो वनेरो साहब पटको लाए खड़ी शाह साहब जे पेरन ते रखी अबा सैयद माफ कजाए अबा मुझी गलती अबा ये न कजे मुझे बच्चे जो खैर थे अंदर खबर वही हवेली ते बीबियुन पंजा सोन चांदी जेवर कपड़ा ढेर लगाए छडिया हेडो हिन जो से लख खपने जेको खपई मा दीदुस पर अल्लाह वास्ते मुझे बच्चे जो खैर थे मुझा दोस्तों जेरी मल शाह साहब डिठो त मुझो कम थी वियो जी पासो के तो मा छोकरे के पीणो रखा पासे करे कन्न में ची त पुट मुझो कम थी वियो हाने भली तू कन्न में पीणा रखी चयई पर नूह न उथियो सो न उथियो बेहोश किरो रयो बेहोश रयो शाह साहब परेशान थी वियो सजे हवेली में परेशानी थी वही खबर ना है हाने छा थींदो बच्चे जो अल्लाह करे सिर बचे मुझा दोस्तों घणी देर ताई सरवर नु बेहोश रहो जेरी मल अख खुलियसे होश आयो त अखर मा लुड़क बहन प्या सैयद जा हथ चुमण लगो पुछा कयूं अबा छा थी वियो ची मा कयो त बहानो हुयो बहानो करे किरियुस पर जेरी मल मा जमीन ते किरियुस त खातून अतर फातिमा ज़हरा मुखे पंजे भाकुर नू तो मुझे बच्चे जी इज्जत कइया तो मुझे बच्चे जी इज्जत सुनाती आसा तुझी इज्जत बुलंद कयो जी जितनी देर में बेहोश बेहोश ये हालत की जमीन न हुई पर पाक दमन मुखे पंजे झोली मुबारक में वठी शफकत फरमायूं उन डी सरवर नूह के विलायत दा ताज मिली विया नंढपण में ही वली पड़ी या रसूल अल्लाह असां के खैरात दियो इश्क उल्फत तलब पंजी तात दियो या रसूल अल्लाह असां के खैरात दियो इश्क उल्फत तलब पंजी तात दियो सद मदीने में सिखो हिन जमायत के मिटा वस तुझे जेके सदी सरदार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अड़ियन आधार तू चो सल्लल्लाहु अलैहि अन्या मोहब्बत सां चो सल्लल्लाहु
इमाम तबरानी माजम औसत में रिवायत आंदिया, या रिवायत इमाम बहकी शोबुल ईमान में आंदिया। हजरत अब्दुर्रहमान बिन अबी लैला रदी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे, हबीबन करीमन फरमायो, ला युमिनु अब्दुन हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सी। तमामा कोब मानू तेसी तई मोमिन न थींदो जेसी तई उन्हें के पंजी जान खामा मुहम्मद वधीक प्यारो न लगा। पंजे सिर खा मुखे प्यारो रखे इहो मोमिना व अहली अहब्ब इलैहि मिन अहली। मोमिन उहो आ जेके पंजे घर वारन खा मुझो घराणो वधीक प्यारो लगे। व इतरती अहब्ब इलैहि मिन इतरती। मोमिन उहो आ जेके पंजे बच्चन खा मुझा बच्चा वधीक प्यारा लगन। पंजे बच्चन खा मुझे बच्चन सा, पंजे घराने खा मुझे घराने सा वधीक प्यार रखे इहो तव मोमिन। जेकने पंजी जात प्यारी आ मुस्तफा खा पंजो सिर प्यारो आ मोमिन न सदाए। मुस्तफा जे बच्चन खा पंजा बच्चा प्यारा हिन मोमिन न सदाए। मोमिन उहो आ जेके साईं फरमाइन था व ज़ाती अहब्ब इलैहि मिन ज़ाती। पंजी जात खा मु मुहम्मद जी जात जेके प्यारी लगे। चो सल्लल्लाहु अन्या मोहब्बत सांचो सल्लल्लाहु अलैहि या इमाम हाकिम मुस्तदरक में रिवायत आंदिया। मुझा दोस्तों यह रिवायत इमाम इब्ने हिब्बान पंजे सहीह में आंदिया। हबीबन करीमन फरमायो, वल्लज़ी नफ्सी बियदिही ला युबग़िदुना अहलल बैत रजुलुन इल्ला अदखलहुल्लाहु अन्नार। साईं फरमाइन था कसमा उन्हें रब जो जेंजे हथ में मुहम्मद जी जाना जेको मुझे अहल बेतन सा बुग़्ज़ रखंदो जन्नत उन्हें ते हराम वा। जन्नत उन्हें ते हराम दोज़ख उन्हें जी जाया जेको मुझे बच्चन सा मुझे घराने सा बुग़्ज़ रखे उन्हें जेला जन्नत में का जाए नाए। बेहश्त में जो को दर उन्हें जेला न खुलंदो जेंजी मुझे बच्चन सा बुग़्ज़ ऐं अदावत ऐं दुश्मनी हुजे जन्नत रब ठाहिया मुहम्मद ऐं मुहम्मद जे आल जी मोहब्बत वारन जे लाइ। चो सल्लल्लाहु अन्या मोहब्बत सांचो सल्लल्लाहु अलैहि या इमाम हाकिम मुस्तदरक में रिवायत आंदी। फलो अन्न रजुलन सफन बैन रुकन वल मकाम फसल्ला वसाम सुम्मा लक़ियल्लाह व हुवा मुबग़िदुन li ahli बैत मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दखल अन्नार। पुत्र तवज्जो कयो तो मां तर्जुमो कया। हबीबन फरमायो को मानू मस्जिदुल हराम में वने बैतुल्लाह शरीफ में वने बैतुल्लाह जो जेको रुकन आहे हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जिते इब्राहिम खलील जा पैर आहिनि हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में भी इबादत करे रोजा रखे नफिल पढ़े सारी जिंदगी इबादत करे पर
जे मुझे बच्चन मां के पे आल बैत सा बुग़्ज़ थस उन्हें जी जाए जहन्नम उन्हें के जन्नत नसीब न पुट थोड़ो समझण जी गाल कंडियारे में न तू लख नमाजू पढ़ी मस्जिद हराम जी हिकड़ी नमाज अञा मथे इते लख रुपया खैरात करी ऐं जेकॾहिं तू मस्जिदुल हराम में हिकड़ो रुपयो खैरात करी त हितों जो लख उन हिकड़े रुपए जे बराबर ना आहे हिते लख रोज़ा रखी मस्जिदुल हराम जो हिकड़े रोज़े जो अजुर अञा मथे उन मस्जिदुल हराम जे अंदर बे उहा जाए जेका मकामे इब्राहिम हजरे अस्वद जे विच में आ इहा जाए अन्या वधीक फजीलत वारी आ साईं फरमाइन था त सारी दुनिया में फल्ले में फली छाव काबे जी छाव तव बैतुल्ला जी छाव या उहा जाए जिते शाम जे वक्त में पाछा ढलंदा आहिनि काबे जी छाव मकामे इब्राहिम वट पहुंचदी आ साईं फरमाइन था काबे जे छाव में 100 साल नमाजूं पढ़े रोजा रखे इबादतूं करे पर जे मुझे बच्चन मां के बे अहल बैत सा बुग़्ज़ थस कीनो ऐं कुदूरत थस जन्नत में न वेंदो अल्लाह उन्हें के जहन्नम में मोकिलियो पुट गाल समझ में अचे थी अज हिकड़ा फार्मी मुल्ला चवन था त यजीद हक ते हुयो हुसैन हक ते न हुयो माज़ल्लाह अस्तगफिरुल्लाह अज ताईं उहे बुग़्ज़ अहल बैतन सा रखण वारा नबी जे घराने में नुक्तचीनियूं करण वारा याद रखो भली इबादतूं करे रियाज़तूं करे ज़ुहद करे ज़िक्र करे पर जे नबी जे घराने सा बुग़्ज़ थस जन्नत उन्हें ते हराम आ दोज़ख इने जो मकाम आ जन्नत उन्हनि जे लाइ अज तोखे हदीस ॿुधाया चो सल्लल्लाहु अन्या मोहब्बत सां चो सल्लल्लाहु मन अबगद अहदम मिन अहली फकद हुर्रिम अलैहि शफाअती इमाम देलमी मुस्नदुल फिरदौस में यह रिवायत आंदी आ साईं फरमाइन था मुझे अहल बैतन मां मुझे सैयदन मां के भी सैयद सा जे बुग़्ज़ रखियो उन्हें जे ला मुझी शफात हराम मुझी शफात हराम उन्हें जे ला जेको मुझे बच्चन मां के भी बचड़े सा बुग़्ज़ रखे अदावत रखे साईं फरमाइन था त जे मुझे अहल बैतन सा मोहब्बत रखी यो मूसा गड जन्नत ले हलंदो हदीस पाका हिकड़े डी मौला अली शेरे खुदा हैदर करार मदीने वाले साईं के अर्ज किया या रसूल अल्लाह कुछ मानू आहिनि जेके मूसा हसद था रखनि पुट समझो मौला अली सा हैदर करार सा हसद ये हसद रखण वारा उन दौर में हुया त हींअर घटि हूंदा पुट हिन दौर में घटि हूंदा जेके मुस्तफा करीम जे दौर में मदीने में बेड़ा माण्हू मुनाफिक हुया जेके अली सां हसद रखंदा हुया ऐं जेको न हसद रखे या हसद बाह या उहा पई साड़ींदसि उनखे इहा ई काफ़ी अथसि हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा भाई जेको तुसा नाल हसद रखे न उनको तुसा कुछ ना आखो अच्छे कपड़े पाओ अकू खीसा होवे पीछे उही विच पैसे घतो ज़ाहिर नजर पे आवे पैसे घतो पीछे बाह लोड उही दे अगू जुटरे वणो आप ही जल वेसे बियो कुछ न चोस हां ये सोने सैयद मुनवर शाह जी इज्जत साईं सरदार शाह जी इज्जत आई उन जे ला काफी
हाँ सैयदन के ऋषि जेको सड़े तो ना प्यो सड़े प्यो सड़ंदा प्या चलंदा या इज्जत उन्हनि जे लाइ अज़ाब है दुनिया जे अंदर जेका उन्हनि जे सीनन के साड़ी हजरत मौला अली अर्ज के या रसूल अल्लाह कुछ मानू आइन जेके मूसा हसद था रखन साईं फरमायो त अली तू घबराए न दिलगीर न थी साड़न वार हसद वारन के अन्या हिकड़ी पी वधी का गाल तो बुधाए हियर तुझी इज्जत न था सन न पर बुध अली जने क़यामत जो ॾियारो थींदो त पहिरीं मां मुहम्मद जन्नत में वींदुस जन्नत नबियन ते हराम हूंदी जेसी ताईं मां मुहम्मद जन्नत में पैर न पाया तेसी ताईं को बि नबी जन्नत ॾे न वींदो सब का अव्वल इन्नी अव्वल अक़रा बाबुल जन्नत सब का अव्वल जन्नत जो दर खड़काइण वारो मां मुहम्मद हूंदुस जंहिंजे लाइ जन्नत जो दर खुलंदो वो मां मुहम्मद हूंदुस जेको जन्नत में अव्वल दाखिल थींदो वो मां मुहम्मद करीम अली जेडी मल मां मुहम्मद अग में हलंदुस त मूंसां गॾु तूं अली हूंदे मूसा गॾु तूं अली हूंदे अली तुंहिंजे पोयां तुंहिंजी राणी मुंहिंजी न्याणी फातिमा तो ज़हरा हूंदी अली तुंहिंजे ऐं तुंहिंजी घरवारी जे पुठियां तुंहिंजा ॿई शहज़ादा हसन ऐं हुसैन हूंदा असां पंजई सभिनी खां अव्वल जन्नत ॾे हलंदासीं सुभान अल्लाह जेडी महिल मदीने वारे साईं फरमायो त अली असां पंज मदीने वारो साईं मौला अली खातून अतर इमाम हसन इमाम हुसैन पंजई अव्वल जन्नत ॾे हलंदासीं हबीबन जेडी महिल या खुशखबरी ॾिनी त मौला अली अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जे असां पंजई जन्नत ॾे अॻु हलंदासीं फमुहिबूना या रसूल अल्लाह पो जेके असांजी मोहब्बत रखण वारा उहे काॾे वेंदा ओहे हुबदार पंजतन जी मोहब्बत रखण वारा रात ढली वया हिकु वजी वियो पर मुस्तफा जे घराणे जी मोहब्बत में अखियुन के ओ जागो ॾियूं हे जागण वारा या मोहब्बत ई त हली वेठी सोने सैयद महदी शाह जे उर्स में ही मोहब्बत तो के विहारियो घर जी निंद्र आराम छॾे मोहब्बत विहारियो मौला अली अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हे असांजा हुबदार काॾे वेंदा मदीने वारे साईं फरमायो त अली असां पंज अॻियां हूंदासीं असांजा हुबदार व मुहिबूना मिन वराइना असांजा हुबदार असांजे पोयों पोयों पिया ईंदा अॻियों पंज तन हूंदा पोयों ही हुबदार जमायत हूंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह भागवारो भलारो पंज तन सां जो प्यारो आए भागवारो भलारो पंज तन सां रहमतूं बरकतूं हड़ उनिया ले पंज तन जो हुबदार आए पंज तन जी मोहब्बत मवद्दत उन जे बदले में इज्जत ऐं जन्नत
पंज तन जी महबत मवदत उन जे बदले में इज्जत ऐं जन्नत आ खुदा पाक उन साण राज़ी आ खुदा पाक उन साण राज़ी जेको पंज तन जो उपदारो आहे जेको पंज तन जे गूंगा ना हो तो गरजी चओ जे रब ज़बान ॾिनी अथव त चओ जेको पंज तन जो उपदारो आहे रहमतूं बरकतूं सभु उन्हीअ ले बेड़ो उन जो सदा पार आहे पंज तन सां रखी जे अदावत उन जी बेकार सारी इबादत भली कंध ते बिस्तरो कयूं रुलंदो वते तबलीगूं कंदो वते चिल्लो छो थो कमाए 4 महीना छो थो वञे सॼी ज़िंदगी रुलंदे गुज़ारे पर इहा नमाज़ क़बूल न आहे इहा इबादत अखा मदीन जे पंज तन सां पोज़ो आहे नबी जे बचन सां पोज़ो आहे इहा इबादत मोटाए उन जे बूथ ते हई वेंदी इन इबादत जी अल्लाह वटि का बि कदुर क़ीमत न आहे जे माण्हू जे मन में नबी जे घराणे सां बुग़्ज़ अदावत निशापुर जे शहर में सैयद ज़ादिया बन्याणियों थस मुर्स वफात करे वियो निशापुर जे शहर में आई हिकड़ो वडो मालदार आ वडो सेठ आ वडो पैसे वारो आ उनखे अची चई त मां मिस्कीन सैयद ज़ादी आया मुंहिंजो मुर्स वफात करे वियो आ ही बन्याणियों मुंहिंजूं बचड़ियूं मुंहिंजूं बेवा आया ही बचड़ियूं मुंहिंजूं यतीम आहिनि तोखे रब नवाज़ियो आहे मुंहिंजी मदद कर उन वडेरे उन सेठ साहब चयो तूं सैयद ज़ादी आहीं जी हा मां सैयद ज़ादी सनद अथई सैयद आई त सनद अथई हाणे मां परदेसियाणी को सनद खयूं त कोन थी वठां आया सैयदाणी जे मदद करणी अथई त कर बाक़ी मुझके ज़ात जो मेहणो न ॾे मुखा सनद न पुछ पर हुन रहम न कयो सैयद जी इज्जत न कयई उहा माई अखर मां गोड़ा गाड़ींदी सैयद ज़ादी अगते वधी परियों हिकड़ो सेठ हुयो जेको मजूसी हुयो गैर मुस्लिम हुयो काफर हुयो उन मजूसी वटे उहा सैयद ज़ादी वई आ चई आहीं त मजूसी पर मां मोहम्मद करीम जी आल अहल बैत मजा सैयद ज़ादी आया मुझी का मदद कंदे मजूसी चयो जे मोहम्मद जी आल आई त मुझे अखियुनि ते भली आई नौकर खे चई मुंहिंजो फलाणो बंगलो जेको खाली आ उहो हिन सैयद ज़ादी जे हवाले कयो ब नौकरियाणियूं बि रखे ॾियोसि हिन जी ख़िदमत चाकरी जे लाइ बंगलो बि ॾिनई ख़र्च पको ज़रूरत जो हर सामान मोकिले ॾिनई राति थी आहे उहो मुस्लमान जे सनद रात थिया ख्वाब में तो ॾिसे त मशर जो मैदान आ क़यामत जो नज़ारो आ वठ पकड़ लगी पई आ मलाइकन चैन के ज़ंजीरन में कैद कयो पकड़े दोज़ख ॾे वठी वञण लगा सेठ रड़ियूं कयूं दाऊं कयूं बाबा छो था पकड़ियो जे तुंहिंजे बदअमलुनि जे करे तुंहिंजे गुनाहनि जे करे हल दोज़ख जो आर्डर आ जेॾी महिल मलाइक पकड़े हलिया साम्हूं ॾिठई त मदीने वारो मीर अची रहियो सोना हबीब अचन पिया हिन ॾिठो त मुस्तफ़ा करीम थो अचे रड़ करे चई या रसूल अल्लाह मुंहिंजी मदद कयो मुंहिंजी शफ़ाअत कयो मूंखे हिननि मलाइकनि खां छॾायो मूंखे दोज़ख ॾे पकड़ियूं था वञनि पिया या रसूल अल्लाह मुझी मदद कयो मां मुसलमान आया तवांजे कलमे पढ़ण वारो आया मदीने वाले साईं फरमाइश तू मुसलमान आई जी हाँ साईं मां मुसलमान आया पण फरमायो तो सनद आहे मुसलमानी
तो वट सनद आए या रसूल अल्लाह सनद त मूं वट कोने साईं फरमायो तो वट मुंहिंजी न्याणी आई हुई मुझे आल आई हुई कोने का सनद पूछी हुई ना हाने मुखों सिफारिश तो वठी तो मुखे तू मुसलमान की सनद ॾेखार तू मुझे बच्चन का सनद पूछंदो ही ना तू पंहिंजी सनद ॾेखार मुसलमानी ये हैबत में अख खुली वस अखियुनि मां ॻोढ़ा वहे रोए पियो त मूंखों वॾी ग़लती थी वई आहे मूं सैयद ज़ादी जी इज़त न कई सुबुह जो नौकरनि खां पुछई त कल्ह जेका सैयद ज़ादी आई हुआ काॾे वई चईं फलाणे मजूसी उन खे पाण वटि पनाह ॾिनी आहे बंगलो ॾिनो आहे सुबुह जो सवेल उहो मुसलमान सेठ उन जंहिं पनाह ॾिनी उन वटि आयो कि बाबा तो वट सैयद ज़ादी अची हा मूं वटि जी हुआ मुझे हवाले कर जी छो जी तू मजूसी आई गैर मुस्लिम आई हुआ असांजे नबी जो औलाद आहे उहा मुझे हवाले कर मां उन जी मदद कंदुसि जी खबरदार मता मूंखे मजूसी चयो मां मजूसी न आहियां मां मुसलमान आहियां जी तू कल ताईं त मजूसी हुए काफर हुए रात जे पेट में कीअं मुसलमान थी वे जी हाँ रात मदीने वारो मीर आयो हुयो लजपाल नबी पंजो दीदार करायो हबीबन फरमायो तो मुझे बच्चन जी इज्जत कया अच तोखे कलमो पढ़ाया तोखे पंजे दीन में दाखिल कया हबीबन कलमो पढ़ाए मुखे जन्नत जी खुशखबरी विलायत जी बिशारत ॾेई विया बख्तवारो भलारो ओ सैयदन सां जंहिंजो प्यार आए बख्तवारो भलारो ओ सैयदन सां जंहिंजो प्यार आए चौ सल्लल्लाहु पंजतन सां रखी जंहिं अदावत उन जी बेकार सारी इबादत लानतुन जा विझी गट गिचीअ में लानतुन जा विझी गट गिचीअ में दुनिया उकबा अंदर ख्वार आए हिते बुखार हुते बुखार हिते भी जहन्नम जो बेइज्जती जो हकदार हुते भी दोज़ख जो हकदार मुझा प्री प्यारा ई जहान मदीने वारे जो थई पुट भुलियल न हुज जाए ई दुनिया मुस्तफा जी थई कायनात ठही मदीने वारे जे सदके आ वंड वंडण वारो मुस्तफा थई पोजे सोने नबी सा प्यार थई मदीने वारे जे बच्चन सा प्यार थई खुदा जाने हिते हुते तुझा बेड़ा पार चौ सल्लल्लाहु केड़ा हुए बदबख्त हैं केड़ा हुए बदनसीब हैं जेके सोने पीरन जे पीर दस्तगीर बगदाद वारे साईं जो हाँ जेको पियो जे पारा हसनी सैयदा अम्मा जे पारा हुसैनी सैयदा नजीब तरफैन सैयदा यारी वारो पीरा मुखे पे गड़ो चेसी तो शेख मुझो चरिए जा पुत्र शेख सरबुआ बुजुर्ग के वलीउल्लाह के अज बता वनो न अरब मुल्कन में इराक वनो शाम वनो के वली बुजुर्ग मुर्शिद के शेख सरीदा असा वटे ते नौ मुसलमान की होने के शेख सरीदा असा वटे शेख हुंदो ने मुसलमान जी माना में पर अरब में वनो शेख सरबुआ पीर के मुर्शिद के मुझो पीरन जो पीर शेख शुयूखा यानी पीरन जो पीरा दस्तगीरा
गौसे आजम जो आला शान युतम, गौसे आजम जो आला शान युतम, जे जो कुल वलियन ते आहे कदम, गौसे आजम जो गौसे आजम जो आला शान युतम, गौसे आजम जो आला शान युतम, जे जो कुल वलियन ते आहे कदम, गौसे आजम जो। सुभान अल्लाह। वो दुनिया में हजारे पीरन, लखे पीरन, पर बगदाद वारो पीरन जो पीरा, हर वली जा कदम जमीन ते, पर दस्तगीर जो कदम वलियन जे गर्दन ते। हो जो कुल वलियन ते आहे कदम, गौसे आजम जो आला शान युतम, गौसे आजम जो। चौ सल्लल्लाहु अञा मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, मुझे पीरन जे पीर दस्तगीर फरमायो। ॿुधंदे साईं जो फरमान ॿुधायां, पीरन जे पीर जो फरमान। साईं फरमाइनि था त जेको बगदाद में आयो, मन अकबर बाब मदरसती, मुझो दरवाजो मदरसे जो दरवाजो टपियो, मुझे दरवाजे का अंदर दाखिल थियो, इन्हें जो नंग सुञाणी पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी। साईं फरमाइनि था मुझे मदरसे जो खूह आ, इन्हें खूह जो जे पानी पीतो, उन्हें जी भी सिफारिश कंदुसि जन्नत ॾे वठी हलंदुसि। बेड़ो बुढ़ड़ीअ जो जानिब तो तारियो, मुर्दो चेहरो करे तो उतारियो। एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी, करे असां ते नजर का नूरानी। गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी, गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी, करे असां ते सिलसिलन में तुझो फैज़ जारी, वंड तो खा वठे खल्क सारी। सिलसिलन में तुझो फैज़ जारी, वंड तो खा वठे खल्क सारी। एड़ो कामिल महबूबे सुभानी, करे असां ते नजर का नूरानी। तुझो दुश्मन थियो, तुझो दुश्मन थियो बर्बाद आए, उनते रब पाक जी मार आए। तुझे दुश्मन ते गलबो शैतानी, तुझे दुश्मन ते गलबो शैतानी, करे असां ते नजर का नूरानी। सोने गौसे आजम जो फैज़ सारी दुनिया में अज ताईं इए थो मौजू हणे, जीअं तुंहिंजो मेहरान आप कल्याणी जी मौसम में छोलियूं वणंदो आहे। मुंहिंजे दस्तगीर जो फैज़ इए अज भी दुनिया में छोलियूं।
सुभान अल्लाह। दुनिया जा 22 मुल्क घुमिया तम जिते भी वियो हाँ उते दस्तगीर जा कादरी फकीर मुके नजर आया। समुद्रन में, बेटन में, पहाड़न में, बयाबानन में जिते वञो उते सोने दस्तगीर जो फैज़ नजर पियो अचे। सिलसिलन में तुझो फैज़ जारी वंड तो खां वठे खल्क सारी। एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी करे असां ते ताके नजर करम खपे खपे या न खपे खपे न। ओ मिठा मिठा दरगाह पीर गोठ सोने रोजे धनी रबर जो आस्थानो मुझे दस्तगीर जो फैज़ तई। वरी रोजे धनी रबर जी शाख बकरी शरीफ सुनो सैयद महदी शाह इब मुझे दस्तगीर जो कादरी फैज़ तई। ओ मिठा हजरत साईं सैयद इमामुद्दीन सुनो त तवां ॾिठो हुयो जी कुरान खोले सुबह जो पढ़ंदा हुया वात मां जेके लफ्ज़ कठन इहे थी पवे। ओ मिठा अल्लाह जा वली है सोने दस्तगीर जो फैज़ अज भी जारी आ सुभाणे भी जारी रहंदो क़यामत ताईं जारी रहणो आ। ओ मिठा पोजे फैज़ मुहम्मदी खपई त पो अल्लाह वारन सा निस्बत जोड़ खुदा जे दोस्तन सा मोहब्बत जो नातो जोड़। वे वनी वटतन कलम जनी जे हथ में मेटे अंग अगियां वारे ब्या लिखन पनो सो पाड़न जैसा पसण थे पिरी जो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझो सोनो सैयद फिटाई लजपाल फिटाई वियो हजरत सैयद अब्दुल लतीफ फिटाई वियो लवारी वारे बुजुर्ग सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान की खिदमत में। ख्वाजा मोहम्मद ज़मा रहमतुल्लाह अलैह सैयद न हो सिद्दीकी हुयो हजरत अबू बकर सिद्दीक जे औलाद में हुयो। राणे वटा रात फिटाई को फरमाए राणे वटा रात नौ नियापो आयो लतीसू लतीफ चे दातर वटा दात को न पुछे तो जात जेके आया से अगी विया। मखदूम मोहम्मद इस्माइल पिरियाने वारो जात जो चूने जो मुझा दोस्तों हजरत सैयद अब्दुल लतीफ फिटाई सोनो वियो हजरत लवारी वारन वटे बाहर दरगाह जे पोता मुरीद के जो आबाद सिया त साईं जन वंदा है दिसिया साईं जन वंदा है तली मुलाकात कई मुरीद वियो वनी ॾिठे गर्दन झुकाई मुराकबे में वेठा हुजन गर्दन झुकायूं मुराकबे में वेठा आहिनि। मुरीद मोटी आयो चई त साईं जन मुराकबे में गर्दन झुकियल हुआ भिटाई चयो बा इन मशगूली मां क़यामत ताईं वांदो न थींदो हलो त हलो। भिटाई आयो ॾिठई गर्दन झुकियल हुआ कंध निमियल आ भिटाई जी नज़र पई मुखड़े ते रड़ करे चई त सामी सफ़र हलिया कोह परूड़े पंध जन हेठा कंद आउन जियंदी उनरी जन हेठा कंद आउन जियंदी उनरी। जेरी मल भिटाई यो शेर चयो त सुल्तानुल औलिया कंध मथे करे निहारियो अगियो सैयद अब्दुल लतीफ बीठो त सुल्तानुल औलिया हजरत ख्वाजा मोहम्मद ज़मा चवण लगो की नाही की नथी वनी की न कमाए लागा पालो कजा लासी सब लहराए तिहां पो थी दियाए गुज पिरिया जी गालड़ी सजो
तसव्वुफ इन हिकिड़े शेर में समायल आहे। की नाई की नथी वञी की न कमाए, लागा पा लोक जा लासी सब लहराए, लाम मुराद ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा हड़ई चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा। भिटाई फरमायो त लागा पालो कजा, सुल्तानुल औलिया फरमायो लागा पालो कजा लासी सब लहराए, तिहां पो थींदियाए कुछ पिरियां जी गालड़ी। भिटाई भी समझी वियो, माम परूड़े वियो, रमज़ समझी वियो। भिटाई चवण लगो ओ साईं तू त चवी तो हीअं बि कयां हूअं बि कयां हीअ वाट वठां, पर मां मुंहिंजी बि त ॻाल्हि ॿुध। कलम वही वियो कां सरतियूं के सुहाग ले, अंक उते ई लिखियो जित न पहुचे पा कंहिंखे ॾियां ता कज़ा कलम वायो। बिटाई तू चई तो हीअं कयां हूअं कयां, पर ओ सोना तू चवी तो हीअं कयां हूअं ही इबादत कयां ही रियाज़त कयां, पर जेको कलम वही वियो का तकदीर लिखजी वई उहा केर मेटींदो, तकदीर जो लिखियो केर बदलाईंदो, जेको लिखजी वियो उहे ई थींदो। त सुल्तानुल औलिया फरमायो बिटाई इएं बि नाहे, जेको लिखजी वियो बस ॻाल्हि तंग थी वई, इएं बि नाहे कि भला कीअं। त सुल्तानुल औलिया फरमायो वेहु वञी वटि तन कलम जनी जे हथ में, मेटे अंग गिया वारे ॿिया लिखनि पनो सो पाड़नि, जंहिंमें पसण थिए पिरीअ जो। ओ भिटाई वञो उन्हनि सां गॾिजी वे जंहिंजे हथनि में तकदीरुनि जा कलम आहिनि, अॻियां अंग मेटींदा वारे ॿिया लिखी छॾींदा। भाइरो दोस्तो अल्लाह वारनि सां निस्बत रखो, वलियनि सां ॻंढापो ॻंढियो, खुशबख्त आयो जंहिंजी बकरी शरीफ सां निस्बत आ। ओ मिठा अल्लाह वारनि जी सैयदनि जी मोहब्बत दुनिया में बि नफ़ो ॾींदी, आख़िरत में बि फ़ाइदो। हाणे अचो त हिन सॼी जेका ॻाल्हि मूं तकरीर कई उन ते ठपो क़ुरान जो हणो। मूं हदीसूं त पढ़ियूं, वाक़िया त बयान कया, पर क़ुरान मां बि ॿुधाए छॾियां, मथां को सुभाणे वरी एतिराज़ करे चओ सल्लल्लाहु। रब जो कुरान कुल हबीब तू फरमाए पंजी उम्मत के आगाह कर, ला असअलुकुम अलैहि अजरा, हिन दीन सेखारण जे एवज़ तवां का को बि उचूरो नथो घुरां, को बि मुआवज़ो नथो घुरां, का बि मज़दूरी बदलो नथो तलब कयां, बस हिकिड़ो सवाल आहे, हिकड़ी गाला इल्लल मवद्दत फिल कुर्बा, जेके मुंहिंजा कराबतदार आहिनि, मुंहिंजा रिश्तेदार आहिनि, मुंहिंजो घराणो आहे, मुंहिंजा सैयद, मुंहिंजा अहल बैत, उन्हनि सां मवद्दत रखजो, मोहब्बत रखजो। छा कजो? अहल बैतन सां, नबी जे घराणे सां मोहब्बत रखजो। ओ मिठा ई सारी तकरीर इन आयत जो मुंहिंजा दोस्तो तशरीह आ, मुस्तफ़ा जे घराणे सां मोहब्बत या अजरे रिसालत आ। मुस्तफ़ा जे एहसाननि जो बदलो ॾियणु चाहिए त मुस्तफ़ा जे घराणे सां मोहब्बत रखणी पवंदई। हुज़ूर जे बचन सां, हुज़ूर जी इतरत अहल बैतन सां जंहिं मोहब्बत रखी उन्हें खुद मदीने वारे से मोहब्बत रखी, जे मदीने वारे से मोहब्बत रखी उन्हें खुद रब की जात से मोहब्बत रखी। साईं फरमाइन था
त मुझे घराने सां जे मोहब्बत रखी इया पुलसरात टपण जे लाए चिट्ठो आहे। मुझे घराने सां मोहब्बत पुलसरात टपण जो चिट्ठो आहे ऐं जन्नत में वञण जो सर्टिफिकेट मुझे अहल बैतन जी मोहब्बत। ऐं हदीस जा लफ्ज़ हैं त हुब्ब आले मुहम्मदिन जवाजुल अल सिरात। अहले बैत जी मोहब्बत यो पासपोर्ट आहे पुलसरात टपण ऐं जन्नत ॾे वञण। तहां कने गैर मुल्की सफ़र कयो हूंदो न, मुल्क खां ॿाहिरि, पाकिस्तान खां ॿाहिरि, पासपोर्ट खां सवाइ तव्हांखे न छॾींदा। मिसाल तव्हां मदीने वञो न, अलाह कंदो हड़ी हलंदासीं, थकिजी पिया आहियो न, मदीने जी दुआ थो ॾियां या आमीन नथो चवीं, भला नई दिल्ली मोकिलियां जे मदीने ते आमीन नथो चवीं, पोइ काॾे वञण जो इरादो अथई? मदीने वेंदासीं अलाह कंदो, ईअं न छॾींदो, पुट चवंदा पासपोर्ट ठारा, पासपोर्ट खां सवाइ मुल्क खां ॿाहिरि न छॾींदा, हुन मुल्क में दाख़िल थियण न ॾींदा। अॼु बीठा आहिनि इमिग्रेशन वारा, सिपाही, संतरी, पुलिस वारा बीठा आहिनि, पहरेदार, पासपोर्ट खां सवाइ न छॾींदा। पासपोर्ट हुजे पर उन में वरी वीज़ा बि खपे, वीज़ा हुजे। सऊदी वञी थो न, वीज़ा खपे, वीज़ा खां सवाइ न छॾींदा। मिठा पोइ जेकॾहिं साईं फरमाइनि था त उहो पासपोर्ट जेको अथव न, जन्नत जो पासपोर्ट, मुंहिंजे अहल बैतन जी मोहब्बत ऐं जन्नत जी वीज़ा खपे न, मुंहिंजे बच्चन जी मोहब्बत। हाणे जे वीज़ा जन्नत जी खपई त पोइ तोखे नबी जे घराणे सां मोहब्बत रखणी पवंदी। जन्नत में वञणो आहे त पोइ इहो कमु करणो पवंदो, बाक़ी जे होॾे वञणो अथई त पोइ